सिंध जो सुरीलो ऐं बब्बर शेर उस्ताद जलाल चांडियो। जलाल चांडियो 10 अगस्त 1944 ईस्वी धारे तालके मोरे ज़िले नौशर फिरोज़ जे हिक नंढड़े ॻोठ में हाजी फैज़ मोहम्मद चांडियो जे घर में पैदा थियो। संदसि शुरुआत 1944 ईस्वी खां 1983 ताईं जलाल चांडियो होश संभालियो त घर जो माहौल मालूंद माणण वारो हो। थोरो वॾो थियो त जलाल जे वालिद फैज़ मोहम्मद खेसि दर्जी पोइ कमु सेखारण लाइ मोरो में हिकु उस्ताद वटि छॾे आयो, पर जलाल चांडियो जी दर्जी जे कम में दिलि न लॻी। उते पियो मुख़्तलिफ़ फ़नकारनि जा रेडियो ऐं टेप रिकॉर्डर ते कलाम ॿुधंदो हो, जंहिं सबबु संदसि ध्यानु कलाम ॿुधण ॾांहुं वधी वियो ऐं पराया कपिड़ा सिबण बजाए ख़राबु कंदो हो। उस्ताद जी मार कुट सबबु अची उतां बि बेज़ार थियो ऐं ॻोठ वापसि अची माल चाढ़णु लॻो। माल चाढ़ण दौरान झंग में टुकरियूं ऐं काठियूं खणी पियो वॼाईंदो हो त झंग में ॻाइण वॼाइण वारो शौक़ु संदसि वधी वियो। माल चाढ़ण सां बि दिलि न लॻी, जंहिं सबबु खसी पिया दड़का उते बि पिया मिलंदा हुआ। पर संदसि संगीत सां इश्क थी वियो हो। संदसि संगीत सां जुनूनियत जी हद ताईं इश्क खे ॾिसंदे जलाल जी माइटनि बि खेसि ॻाइण जे लाइ घोटकी ज़िले जे शहर मीरपुर माथेलो में उस्ताद अली गुल महर वटि शागिर्दी लाइ हवाले कयो। उस्ताद अली गुल वटि जलाल राग जी इब्तिदाई सिख्या वरिती ऐं पंहिंजे उस्ताद सां गॾिजी तरजी मुख़्तलिफ़ दरगाहनि ते वञी पीरनि फ़क़ीरनि जे अङण ते वेही ड्यूटी ॾियण सां गॾु ॻाइणु शुरू कयो। संदसि आवाज़ अहिड़ो जो लाउड स्पीकर जो मोहताज न हो। जलाल चांडियो जंहिं दौर में ॻाइणु शुरू कयो त अंदरि झर झंग गैर सिंधी फ़नकारनि जो उरूज हो। हिन उन दौर में वॾी हिम्मत पाण में पैदा करे 1970 ईस्वी धारे पारस कैस्ट कंपनी तरफ़ां ऑडियो कैस्ट तयारु कराई। उन कैस्ट में संदसि ॻायल कलाम हल न मिठो एॾी लोड करे तमामु घणी मक़बूलियत माणी, जंहिं बैदि जलाल चांडियो लाइ सिंधी संगीत में दरवाज़ा खुलण लॻा। निज ॻोठाणनि अंदाज़ वारी टोपी ऐं लिबास में थोरी जिदत आई ऐं छेड़ी यकतारे जी गूंज में सिंध अंदरि तॾहिं आम जाम थींदड़ थिएटरनि मेलनि मलाखणनि में ॻाइण वॼाइण शुरू कयो त उन दौर में ग़ैर सिंधी फ़नकारनि जूं वायूं बताल करे छॾियाईं ऐं सिंध जो बेताज बादशाह फ़नकार तौरु उरूज माणे वरिताईं। सिंध में जलाल थी वियो। संदसि अॻियां पोयां तॾोकी कैस्ट कंपनियुनि जा मालिक पिया सलामी थींदा हुआ। सभई कैस्टूं जलाल चांडियो जूं जारी थियूं। रेडियो टेलीविज़न जा दरवाज़ा जलाल चांडियो लाइ खुली विया। 1985 धारे जलाल चांडियो इंतिहाई उरूज वारो ज़मानो ॾिसी तॾोके वक़्त जी कामयाब फिल्मी हिदायतकार जनाब शाह असद पंहिंजे सिंधी फिल्म लाइ जलाल चांडियो सां वञी कचहरी कई। खेसि फिल्म में कमु करण लाइ हामी भराई ऐं सिंधी फिल्म जलाल चांडियो ठाहे। जॾहिं फिल्म जलाल चांडियो सिंध जी सिनेमानि ते लॻी त सिंधी फिल्मुनि जी दुनिया में नवां बिज़नेस जा रिकॉर्ड क़ाइमु कया। उन फिल्म खे तमामु घणी अवामी मोट मिली ऐं सिंध जी तारीख़ में कंहिं सिंधी फ़नकार ते ठहंदड़ पहिरीं सिंधी फिल्म जलाल चांडियो लाइ ठही। जलाल चांडियो सां सिंध जा माण्हू इंतिहाई घणो प्यार करणु लॻा। सिंध अंदरि पंहिंजे वक़्त जो इंतिहाई मसरूफ़ फ़नकार हो, जंहिं सबबु सिंध अंदरि सभई माण्हू पंहिंजी शादियुनि मुरादियुनि में घुराइण लाइ प्रोग्राम जे तारीख़ पहिरियां जलाल चांडियो खां वठंदा हुआ, पोइ पंहिंजी शादियुनि जूं तारीख़ूं तय कंदा हुआ। हर हंधि पंहिंजे फ़नी दुनिया जो उरूज वारनि ॾींहंनि में सिंधी संगीत जो भरपूर मुज़ाहिरो कयो, पर दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में पिणु तमामु घणो ॻाए वॼाए अंग्रेज़नि खे बि हैरान करे छॾियो, छाकाणि त संदसि ॻाइण वक़्तु चपड़ी यकतारे वॼाइण सां गॾु संदसि मुंहं जो रुख वेहणे ऐं हथनि जी बीहक वारो अंदाज़ अॼु ताईं कोई बि फ़नकार पैदा न करे सघियो। सॼो जिस्म संदसि जो ॻाइण सां गॾु पियो परफॉर्म कंदो हो ऐं हू वेठे वेठे ॻाईंदे बि ईअं लॻंदो हो जो ॼण नची रहियो हुजे। जलाल चांडियो 2 शादियूं रचायूं, हिकु पंहिंजे माइटनि मां नंढपण में तय थी ऐं ॿी शादी पंहिंजी पसंदि सां कई। फ़न दुनिया में इंतिहाई उरूज वारी ज़िंदगी में जॾहिं त जलाल चांडियो जंहिं महफ़िल में ॻाइणु वेंदो हो, उते ओड़े पाड़े जूं सभई औरतूं पंहिंजे घरनि जे कोठनि ते वेही जलाल चांडियो जो राग लाज़मी ॿुधंदियूं हुयूं।
जलाल चांडियो पंहिंजे शुरूआती दौर खां हयाती जे आख़िरी लम्हनि ताईं इंतिहाई मक़बूल फ़नकार रहियो। जलाल त अॻी हुसन परस्त ऐं सूंह जो पुॼारी हो, जंहिं सबबु जिथे बि जंहिं बि शइ में सूंह ॾिसंदो हो त दिलि ॾेई वेही रहंदो हो। जानवरनि सां तमामु घणो प्यारु कंदो हो। मेंहियूं ऐं घोड़ा पालण जो शौक़ु तमामु घणो हुअसि। जलाल चांडियो रंगीन तबियत जे मालिक हुजण सां गॾु इंतिहाई तौरु निमाज़ जो पिणु पाबंद हूंदो हो ऐं इंसानियत जी ख़िदमत सां सरशार जज़्बो रखंदड़ शख़्सियत हो। पंहिंजे इलाइक़े जे ग़रीबनि जी नियाणियुनि जी ॾाज ॾियण खां वठी ग़रीबनि जी मदद में अॻियां हूंदो हो। सिंध अंदरि को अहिड़ो शहर या ॻोठु न हूंदो जिते जलाल चांडियो पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो न कयो हुजे। सिंध जे हिन अवामी सदा हयात लोक फ़नकार जी हयाती जा ॾींहं 10 जनवरी 2001 ते राति जो 10:30 वॻे पूरा थी विया। मरहूम जी आख़िरी आरामगाह नौशर फ़िरोज़ जे शहर फुल में आहे।